अस्सलाम वालेकुम दोस्तों सलाम सिंध यूट्यूब चैनल में भली कार मां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक अली बोज़दार। दोस्तों जेको आहे न अॼु असां सवाल ऐं जवाब थोड़ा घणा कंदासीं असदुल्ला खोड़े साहब सां। असांजो यूट्यूब चैनल आहे सलाम सिंध, उनखे लाज़मी सब्सक्राइब कयो, वधि खां वधि शेयरिंग कयो। मौलाना असदुल्ला खोड़ो साहब ज़बरदस्त कॉमेडी भी कंदो आहे, ज़बरदस्त सवालनि जा जवाब भी ॾींदो आहे। इन खां अलावा त जेके भी ॻाल्हियूं कंदो आहे उहे सच भी कंदो अथव दोस्तों। तो पोइ हलूं था मौलाना जी तरफ। बाबा मुंहिंजी जॾहिं शादी थींदी न, मां पंहिंजी शादीअ में न मुमताज़ मौलाई खे घुराईंदुमि। मुमताज़ मौलाई शादी ते न कुरान पढ़ायो, छॾियो मुमताज़ मौलाई खे। असांजा छोरा चप कढियो बाबा मेरी शादी से मुमताज़ मौलाई मुमताज़ मौलाई दा पढ़ने में जा। मुंहिंजी शादीअ में जंजारियूं गाॾियूं किथे आहिनि? गाॾियूं ॾेखारियो, गाॾियूं। शादी थी ना पुछंदा अबा जन्य वारियूं गाडियूं किथे आहिनि? कुआर वठण पिया वञो या पीढ़ीअ ते पिया वञो? बाबा मुंहिंजी जेका गाॾी कार हूंदी शादी वारी न, उनखे कुआर खां बि वधीक सिंगारजां, कुआर खां बि वधीक। कार के सिंगारी दा कुआर खां बि वधीक घोट कार सां पाण बोझा छंडियूं रंग घोट मोड़ बजो अजा वेठो जेड़ो मारणो ठागो पीड़ीअ ते पियो। मुंहिंजी शादीअ में न बाबा एको साउंड घुराइजांइ, वरी सुज़ुकी भी घुराइजांइ। एको साउंड हुजे न सुज़ुकी, ऐं वरी नचण वारा छोकरा भी हुजनि मुंहिंजी शादीअ में। एको साउंड जो शादी में छा हेलो एको साउंड ता आया डाक्सन किथे आ ये मैं एको साउंड रखंदासी। अल्लाह बाबू आप मकसूद ना कराए ठीक है। इन डाक्सन जे चौधारी जे छोरा नचंदा संधड़ी अंबड़ीड़ा ये जे छोरा नचंदा इन ए घोट जा न पुफाट न मासा ये जे दूरदर्शन में हमारा दींदा 250 रुपया दिहाड़ी। सच्ची बात डाक्सन जे चौधारी बद्दा प्याऊंगा रसन में सच्ची कन्या के गायु दी ते छोरा जे के नचना न सच्ची कन्या के ही मुंहिंजी शादी है ना मूवी भी घुराइजांइ, मूवी लाज़मी मूवी। मूवी जो शादी में छा हेलो मर्दन जी त मूवी, माइन जी भी मूवी। माइन जी त मूवी, कुआर जी मूवी पई भरजे। मां काडे वञा, मां केड़ी बित सां टकराणा, मां कुआर जी मूवी जे घोट सां निकाह जो उन मुंह कोन ॾिठो, मूवी वारो अॻई पियो दीदार के वञा मूवी वारा तुंहिंजे भागन था। मां भी सुभाणे शाहपुर में मूवी जो दुकान दो मुफ्त में निभागो दीदार। भली माई केड़ी है मौलाना साहब? मुझे जरूर बताइए भली माई केड़ी है? भली माई केड़ी है? असा त जो ना भली माई हुआ है जेका 3 मण मेकअप आणे। गर्मी में मायूं मेकअप आण जो पघर ते वियो लई यो पंहिंजा ॿार बि न सुञाणी। अम्मा काॾे वई माणे हीअ जो वेठी असांजूं मायूं त निमाज़ जे तरफ़ आहिनि ई कोन। मौलाना साहब छा थो चवे ॿुधजो लाज़मी मायुनि जे लाइ। असांजूं मायूं निमाज़ जे वेझो ई कोन, सॼो ॾींहुं नासूं जहिड़ो मोटरसाइकिल जो सालम मौलाना साहब मायन के चयो अतायात तो अचे तो हूं वधिक अतायात बारे में ऐं वधिक सूरतन जे बारे में मौलाना छा तो चवे। हलूं था मौलाना तरफ। अतायात रब जन इना दे कुलहोला भगवान ताई कोनी सहरा सबुला शादी दे तो सहरा दंद तराना राजा दंद वाले में ये किले ठोकर। मौलाना जो बयान इहो आहे त माई के बांग न ॾियणी। पोइ ॾिसूं था मौलाना अञा वधीक माई जे बारे में छा थो चए। माई के बांग न ॾियणी, माई बांग ॾींदी त सब उमरानी मस्जिद में सामूला बांग ॾेई कंचा हराम जो जट मस्जिद में। मौलाना साहब मूंखे ॿुधाइजो ट्रैक्टरनि जा ड्राइवर कीअं लाउड ते वॾे आवाज़ में गाना ॿुधंदा आहिनि? मूंखे ज़रूर ॿुधाइजो।
ट्रैक्टर जा ड्राइवर तो मोड़न ई न ट्रैक्टर हले ई न तो न हर जी ओड़ पोहणदा पहिरियों समूह हलाई इशारो करी हां बुढ़ा पेट्रोल पे मौलाना साहब हेल ना मुंहिंजनि वणनि बि हेल मज़ो न कयो मां पंहिंजे ड्राइवर ट्रैक्टर जे ड्राइवर खे वॾो झलियुमि त ट्रैक्टर हरनि जे टाइम गाना न हलाईंदो कर हेल मुंहिंजे वणनि बिल्कुलु बि मज़ो न कयो हलायो त गाना पोइ था चओ त वणनि मज़ो कोन कयो हाणे ॿ टका ॿधव न वणनि चार दफ़ा चूंडबा हाणे ॿ दफ़ा बि न मां कर लॻी मौलाना साहब पंहिंजे पर्दे जी जेको आहे न औरतुनि लाइ मैसेज आहे त हिफ़ाज़त कयो वधीक ॾिसो त मौलाना छा थो चवे हिन वीडियो खे ज़रूरु ॾिसजो असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो यूट्यूब चैनल जो नालो आहे सलाम सिंध मुड़ुस ईंदो न बुरको हेठि हूअं सॼी छापर विझूं कंहिं छोरी जी कल न कंहिं चिंगचीअ में नज़र पवे बसि ईअं पिया नज़रूं था ॾिसनि नज़र हेठि हिन जट जी छल न चिंचीअ में कारे बुरके ते नज़र अरे कमंद जी ट्राली जी अचे मुंडी न भञई दीदार बाज़ी चओ न पिए के शादी करा भई पोइ सॼो नेटवर्क खोलियो वेठो उमेद आहे दोस्तो ही वीडियो भी तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो अगरि पसंदि आयो त प्लीज़ असांजे यूट्यूब चैनल सलाम सिंध खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा लाइक कजो शेयर कजो अहिड़ा काफ़ी खोड़ सारा वीडियो तव्हांजे लाइ खणी ईंदासीं त पंहिंजे दोस्त तारिक अली बोज़ार खे ॾींदा इजाज़त ऐं असांजे यूट्यूब चैनल जो नालो आहे छा सलाम सिंध ज़रूरु सब्सक्राइब कयो बेल घंटीअ खे ज़रूरु वॼायो आईंदा वधीक वीडियोज़ ॾिसण ऐं ॿुधण लाइ त पोइ देरि छा जी आहे हाणे समझो सब्सक्राइब कयो ऐं अञा वधीक वीडियोज़ ॾिसो इंशाल्लाह कॉम्पिटिशन भी कंदासीं खूबसूरत वीडियोज़ तव्हांजे लाइ वठी ईंदासीं त सब्सक्राइब कयो